बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर शामिल कयूं पिया। जेकबाबाद खां कटोहर बुलेदी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि जो 15 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो सरदार ज़ादा हनीफ खान बुलेदी ऐं मीर मुख्तियार खान बुलेदीअ जी सरपंचीअ में बुलेदी हाउस जेकबाबाद में थी वई। धुरनि सूबो खान कटोहर ऐं बख्शण खान कटोहर जो 2007 खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो धुरियूं खीरखन। ॿिन्ही धुरनि जा हिक ॿिए मथां हिकु खून साबित मजमूई तौरु धुरनि ते 52 लख चटी रखी वई। धुरनि खे हिक ॿिए सां भाकुर पाराए खीरखन ॾिठो वियो। धुरनि तरफ़ां सरदार ज़ादा हनीफ खान बुलेदी ऐं मीर मुख्तियार अली खान बुलेदीअ खे मान ॾींदे फ़ैसिलो क़बूल कयो। आईंदा हिक ॿिए सां प्यार मोहबत ऐं अमन सां रहण जा वचन कया विया।